असां अॼु जेका कैंप पई आहे या 72 कलाक जी कैंप पई आहे, हिन कैंप में असांजा मुतालबा इहे आहिनि त शागिर्दनि खां सेमेस्टर फीस माफ़ कई वञे ऐं इहो उसूली तौर ते बि हिननि खे सोचणु घुरिजे त यूनिवर्सिटी मुसलसिल बंदि रही आहे, शागिर्दनि ट्रांसपोर्ट बि इस्तेमालु कोन्हे कई, शागिर्दनि स्पोर्ट बि इस्तेमालु कोन्हे कयो सवाइ ट्यूशन फी जे। जेकॾहिं ही माना पंहिंजी हठ ते क़ाइमु था रहनि पोइ बि हिननि खे ट्यूशन फीस वठणु घुरिजे। बाक़ी हॉस्टल बि असां इस्तेमालु न आहे कई, बिजली बि असां इस्तेमालु कोन्हे कई ऐं पाणी जो बि असां इस्तेमालु कोन्हे कयो। त इहो इंतिज़ामिया जी बचत आहे ऐं इहा सेविंग आहे, शागिर्दनि पाण ते इहा इस्तेमालु न आहे कई। सो हींअर उसूली तौर ते वीसी साहब खे, रजिस्ट्रार साहब खे इहो सोचणु घुरिजे। 3 ॾींहं बुख हड़ताल कई आहे, टोटल 72 कलाक जी हिते कैंप सां आई आहे। असां ईअं सिंध यूनिवर्सिटी जे इंतिज़ामिया ख़िलाफ़ आई आहे त हिते ही अंधेर नगरी लॻाए वेठा आहिनि स्टूडेंट सां, हे जेको आहे खेॾनि था वेठा, हुनजे मुस्तक़बिल सां खेॾनि था। हिते सेमेस्टर फीस जेकी आहे असां मुतालबो कयूं था सेमेस्टर फीस बिल्कुलु माफ़ु कई वञे, जीअं शागिर्द एग्ज़ाम में वेही सघनि ऐं या त जीअं एग्ज़ाम इहो सेमेस्टर फीस जे मथां माफ़ु करे सघनि त स्टूडेंट खे इहो रिलीफ ॾिनो वञे त हू एग्ज़ाम में वेहनि, जीअं हू पेपर ॾेई सघनि। इहो हुनजो मुस्तक़बिल आहे, हुनजो फ्यूचर जो सुवालु आहे, हू एग्ज़ाम हुनजो लाज़मी आहे, मस्ट आहे, हू ॾेई सघंदा। ठीकु आहे, त इहो जेको आहे यूनिवर्सिटी सोचणु घुरिजे स्टूडेंट जे मुस्तक़बिल सां ई खेॾनि पिया। ख़बर आहे त दुनिया में हींअर आलमी वबा हली रही आहे, जेको मुसलसल 6 खां 7 महीना जेको लॉकडाउन रहियो आहे, त उनमें ग़रीब तबिको जेको आहे उहो हींअर बिल्कुलु अफोर्ड नथो करे सघे फीस ॾियण लाइ। उहो हुननि जे घर में हींअर खाइण लाइ पैसा न आहिनि, उहो हींअर जेको आहे पत सर्च करे मिड़ी पंहिंजे घर जो मिड़ी गुज़र सफ़र हलाइनि पिया। यूनिवर्सिटी जे ख़िलाफ़ु सिंध यूनिवर्सिटी जेको इंतिज़ामिया जे ख़िलाफ़ु आहे, जेको हिननि 6 महीननि खां मुसलसल जेको लॉकडाउन जेको आलमी वबा आहे, जेको सॼी दुनिया में तव्हांखे ख़बर आहे यकीनन सॼी दुनिया में इहो वबा हली रही आहे। इहा ॻाल्हि सिर्फ़ु सिंध यूनिवर्सिटी न आहे पर सॼी दुनिया में आहे। पर उते उन्हनि फीसूं माफ़ु कयूं, सभु कुझु माफ़ु करे पंहिंजे सिस्टम खे बरक़रार रखियो। पर हिते मुसलसल नाइंसाफ़ी बि थियनि। हिते जॾहिं ट्रांसपोर्ट यूनिवर्सिटी जी इस्तेमालु न थी आहे, का बि शइ इस्तेमालु जॾहिं न थी आहे, पाणी जो ढुक बि इस्तेमालु न थियो आहे हिन 6 महीननि जे अंदरि, पोइ ही सेमेस्टर जी फीस खामखा उगाड़ण जी कोशिशि करे रहिया आहिनि। ऑनलाइन क्लासिस